अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाई साहब नालो हाजी मोहम्मद राहू। सलाह साईं शौक़ तव्हांजो पंहिंजो? हाँ ही शौक़ असांजो पुराणो आहे माशाल्लाह। हाँ केतिरे टाइम खां साहब? ही साईं मुंहिंजी ज़िंदगी हिननि में थी आहे। कहिड़े क़िस्म जूं कहिड़े नस्ल जूं बकरियूं? ही बकरियूं असीं हिननि खे कामोरियूं चवंदा आहियूं। अच्छा कामोरी। जी हा माशाल्लाह ॾाढो सुठो। हिन जी पहचान जो कहिड़ी आहे कामोरी बकरी जी? कामोरी बकरियुनि जी हिननि जी पहचान इहा आहे त हिननि जो रंग जेको हूंदो आहे सो कामोरो हूंदो आहे। अजर कंहिं रंग ते हूंदियूं आहिनि, के गुलाबी रंग ते हूंदियूं आहिनि, के कारे रंग ते हूंदियूं आहिनि। ऐं उन खां पोइ हिननि जो इहो असुल खां वठी नालो यको अचे पियो, ॿिज अचे पियो त ही कामोरियूं आहिनि। ऐं खलूं हिननि जूं जेके आहिनि सफ़ा रेशम भुजवार हिननि जो कोंधो थिए, कन पोइ हुननि जो सन्हो थींदो आहे। माशाल्लाह। हा ज़बरदस्त। त हिननि बकरियुनि में सुठे मां सुठी तव्हांजी दिलि वारी बकरी? असांजूं त सभु दिलि वारियूं आहिनि, सभु हिक ॿिए खां ज़ोर आहिनि, घटि ताईं त आहे कान। तव्हांजी 27 लख वारी बकरी हुई जेको नालो कमाए पूरी जो नालो आहे। हा माशाल्लाह असुल मालिक उनजा तव्हां आहियो। हा अलाह मालिक आहे सभिनी जो, अलाह मालिक आहे। बिल्कुलु रिज़्क़ साहब जी शइ आहे। हा हा भले जिन्स ऐं नाले जी बि पहचान हूंदी आहे? हा नाले जी पहचान जिन्स जी पहचान थींदी आहे हिननि जे बुनियाद खां। भई हिन जी माउ नानी जेका हूंदी आहे उन जो बुनियाद उन जो हलंदो आहे, पीउ जो बुनियाद कोन हलंदो आहे। अच्छा बुनियाद हिननि जे माउ जो हलंदो आहे। हिन जी माउ माना कहिड़ी हुई, कहिड़ियुनि मां हुई? अदा हीअ मोर आहे। हिन जी माउ जेका हुई हिन जो नालो जेको आहे नानी हुई असुल, उन जो नालो मोर हो। कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि? हा नाला हिननि जा इलाही आहिनि। पोइ हर कंहिं शौक़ में शौक़िया रखियूं आहिनि नाला, सभु कंहिं पंहिंजो पंहिंजो रखियो आहे। कुदरती नाला हिननि जा को असुल खां वठी कोन आहे। पोइ वरी जंहिंजी जहिड़ी भली शौक़ जे हिसाब सां हीअ त मोर आहे सफ़ा। ऐं अब हीअ सोरठ आहे। हाणे हीअ छेलो जेको आहे सो हीअ अरड़ियुनि मां आहे। हा हीअ ॿिज आहे असांजो। ऐं हीअ वारी अरड़ियुनि मंझां आहे। ऐं हुन बकरीअ खे उथारिया, इहा बि अरड़ियुनि मंझां आहे। आस्ते आस्ते हिन जा वज़न केतिरो हूंदो? वज़न हिननि जो 1.5 मण 2 मण जे लॻभॻि थो थिए। हिननि जो वज़न नथो थिए वॾो, छो इहो वज़न जे हिसाब सां ही कोन्हनि, ही शौक़ जे हिसाब सां, हुस्न जे हिसाब सां। ऐसा भी आला कहिड़े नस्ल जी? हीअ असांजी अरबी आहे। माशाल्लाह दुखी आहे न हीअ वियाही आहे। हिन छेलो 2 फ़र्क़ु आहिनि। अच्छा 2 फ़र्क़ु? हा त फर ॾिसंदासीं हिन जा। हा फर बि नया ॾेखारियूं तव्हांखे। हीअ बकरी अवां ॿुधी हूंदी, अॻु में बकरी हिकिड़ी मूं ॾिनी हुई जलपाणीअ खे 14.5 लख में। सिंध मलूक सिंध मलूक इन 27 लख वारी बकरीअ खां अॻु में मूं हुनखे ॾिनी हुई 14.5 लख में। सिंध मलूक उनजो नालो हो सिंध मलूक। माना पूरी सिंध में ओॾी महिल अहिड़ी बकरी कान आई। हीअ उन्हनि जे विच मंझां ॿियूं बुनियाद मां ॿियो आहे उन्हनि जो नसुल जेको आहे सो मरी वियूं, सभु खपी वियूं। उन्हनि मां हिकिड़ी हीअ वञी बची आहे। खाधो त हिननि खे अन्न बि ॾींदा आहियूं, ऐं हुरबो बि ॾींदा आहियूं, ऐं पलड़ा बि ॾींदा आहियूं। सीज़न जो जंतर जो सीज़न आहे हींअर जंतर गाह अथनि, इहो जंतर। हीअ असांजी लूंगी आहे। लूंगी? हा हीअ लूंगी पठा। हीअ पठा महीननि जी? हीअ 8 महीननि जी हूंदी। 8 महीननि जी? जी हा माशाल्लाह। अञा माना लॻण जहिड़ी न आई? अञा लॻण जहिड़ी कान्हे का। साण जो तव्हांजो भले छा क़ीमत हूंदी? बसि शौक़ जो मुल्ह ई कोन्हे को। असांखां कंहिं 2-3 धुरनि घुरियो, पर असां कंहिंखे वेकू कोन कयो। असांजो अथी विकिणो कोन आहे। बाक़ी हूअं जेके नंढा नंढा छेला जेके माना वधीक इज़ाफ़ी थींदा आहिनि, हिकिड़ा असीं ख़ैरातनि में कोंदा आहियूं, ईदुनि परादुनि में, 15 शोबान ते, 27 रजबीअ ते, 27 क़दर ते, इन्हनि ते कोंदा आहियूं। बाक़ी जेके ॿियो जेके आहिनि छेला जेके सुठा आहिनि शौक़ वारा, उहे असीं खपाईंदा आहियूं। को 3 लख जो, को 2 लख जो, को 5 लख जो। धारण लाइ पोइ माण्हू सान जे लाइ वठी वेंदा आहिनि, ॿिज जे लाइ सान लाइ वठी वेंदा आहिनि। त उहा परियां बकरी बीठी आहे? उहा बकरी लूंगी आहे। लूंगी? हा इहा लूंगी आहे। इहा बकरी हाणे वॾी थी वई आहे, कुराड़ी थी वई आहे। इहा 8-10 पेट बकरी वियाही आहे। हाणे हीअ बकरी हिनखे उथारिया सोरठ खे, ॿी हू परियां 1.5 लॻे उथारिया आस्ते आस्ते। हा इनखे उथार आस्ते आस्ते। हीअ वरी असांजे बकरियुनि में सोरठ आहे। इहा बि सोरठ आहे ऐं ॿी बि सोरठ आहे। ॿी तव्हांखे ॾेखारियूं था आस्ते 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 काइजी। हीअ साईं सोरठ आहे। हिन बकरी, हा हीअ बकरी बि मूंखां अॻु में
ॾहरीअ घुरी हुई। हींअर ढुकी आहे भाई? हा हींअर ढुकी आहे। गुलाम ॾहरीअ घुरी। केतिरे महीने जी आहे? हीअ ढुकी आहे 2-2.5 महीननि जी आहे। 2-2.5 महीना। हा सो तॾहिं मूं हुन खां ॿकरी जा घुरिया आहिनि 20 लख। मूंखे चओ हूअ ॿकरी जेका तुंहिंजी 27 लख वारी तो 15 लख जी ॾिनी ऐं हींअर वरी हींअर 20 लख। मूं चयो उहो ज़मानो ॿियो हो, हू ज़मानो अॼु ॿियो आहे। वरी साल खां पोइ हीअ वरी ॿकरी ड्रेल आहे। हीअ ड्रेल नस्ल? हीअ ड्रेलुनि मां। हीअ बि ढुकी? ही थोरी ढुकी आहे, महीने ॾेढ जी ढुकी आहे। नई लॻी आहे अञा? हा हिन में माना अगाटी अञा। हा पछाटी आहे अञा। शक पक आहे हिन में, पक ढुकी आहे कान का, पर फरियल आहे हीअ बि। चई नस्ल कहिड़ो ॿुधायो हिनखे उथार थोरो छॾी। हीअ नस्ल कहिड़ो ॿुधायो? हीअ ड्रेल आहे। चाई वाला ड्रेल नस्ल आहे। हीअ कीमत छा आहे हिन जी तव्हां रखी? हिन जी क़ीमत आहे 8 लख रुपया। 8 लख? जी हा। ऐं हीअ सोरठ आहे। हिन जी? हिन जी 20 लख रुपया। 20 लख? जी हा। पोइ हाणे वटि कंहिंजी मर्ज़ी आहे, ख़ुशी आहे, पर असां माना हिन जो मुल्ह 20 लख था करूं। छोटो कौन जे बीच में है। ऐसा भी आपके ब्रीडर की कीमत? नहीं थी कीमत 20 लख रुपया। 20 लाख रुपये? कनमा छड़ी माशाल्लाह इनकी आई साहब कीमत बता रहे हैं 20 लाख रुपए। ऐसा बीमारी में इस चीज़ में इनके लिए क्या इंतजाम है आपका? इन्हनि के पोइ सुयूं मुयूं वैक्सीन कराईंदा आहियूं। डॉक्टर अपना रखा हुआ है? डॉक्टर हिते सरकारी अचनि था, ॿिया प्राइवेट घुराईंदो आहे। चाहे साहब बोले सरकारी डॉक्टर भी आते हैं, प्राइवेट भी आते हैं ज़रूरत के हिसाब से। हाँ जेको ज़रूरत थिए थी। ऐं हीअ जेका आहे पारस आहे। अच्छा ये पारस है? हीअ पारस आहे। ये पारस जिन से नस्ल। ऐसा इनकी कीमत? हिन जी कीमत आहे 10 लख रुपया। भाई साहब इनकी कीमत 10 लाख रुपये बता रहे हैं। वो पीछे वाले साहब जो बच्चा हमारा है। ऐं हीअ जेका आहे सोरठ आहे। सोरठ नस्ल है? हाँ भैया। इनकी कीमत आई साहब? हिन जी कीमत आहे 25 लख। इनकी कीमत 25 लाख आई साहब बोल रहे हैं। माशाल्लाह ज़बरदस्त। ऐसा इन्हें कान कितने इंच होंगे? हिन जा कन 22 खां 24 फुट इंच। 24 इंच? जी हाँ। 2 फुट? हाँ 2 फुट। ये 22 इंच से 2 फीट कान है माशाल्लाह। ये ब्रीडर आपका? जी हाँ। ये कौन सी जिनस से क्या कीमत है? ही मोरन में है। मोर? हाँ। ॿियो बि आहे, ॿियो बि ड्रेलुनि मां आहे। ॿिया न खणी अचां। और काफ़ी हवादार जगह है। आस्ते आस्ते आस्ते। ही साईं अरड़ी आहे न? ये अरड़ी नस्ल? हाँ अरड़ी आहे। बकरी ते छॾ। बकरी जे अॻियां छॾ। ढूंगे मां न वठ, ढूंगे न वठ। अच्छा साहब ये ड्रेल है? हाँ ये ड्रेल है। 2 किलो इनके हैं? एक मेल और एक फीमेल या दोनों? हिकिड़ो छेलो आहे, हिकिड़ी छेली आहे। एक मेल और एक फीमेल। माशाल्लाह बहुत अच्छे ज़बरदस्त। ऐसा भी दोनों बच्चे समेत आप कितने में दें? कोई शौकीन आए इनकी क्या प्राइस होगी? ही हिन अला आहे सभु ख़ुदा आहे बसि, पर हीअ बकरी 25 लख जी आहे। 25 लाख रुपए की है? जी हाँ। दोनों किड्स समेत? हाँ बच्चे फरन समेत। जी हाँ। माशाल्लाह। अॻे बि हिकिड़े मूंखां घुरी हुई, पर मूं न तॾहिं बकरी ठंडी 20 लख घुरिया। ऐसा इनमें रंग का भी होता है, एक लस्सी और दूसरा कलर वाले, इनमें क्या फ़र्क है? फ़र्क़ु आहे लस्सी जेका आहे शौक़ में हुन खां घटि आहे, रंग वारी शौक़ में वधीक आहे। ऐं लस्सीअ जी रक़म कलर नहीं है वो शौक़ में कम है। हाँ और जो रंगदार है लस्सी ऐं रंग वारी जो माना रक़म में भी फ़र्क़ु आहे। अच्छा लस्सी और रंगदार रक़म में फ़र्क़ु है? लस्सी कम है और रंगदार? हाँ हुन जो अधु क़ीमत आहे, हुन जी फुल क़ीमत आहे। अच्छा जिस पे कलर नहीं है, रंग नहीं है, उसकी हाफ कीमत है, और जो कलर में है ऐसा भी एक चीज़ इस पर कलर ज़्यादा है। जी हाँ। जो आपके हाथ में हाँ हिन जो इसमें कलर कम है। हाँ हिन जो कलर थोरो छिॾो आहे, हुन जो घाटो आहे। फिर इसकी कीमत में फ़र्क़ु होगा? हाँ न क़ीमत ही ॿिन्हिनि जो रंग भलो आहे, हुन जो भलो आहे, हिन जो भलो आहे। इसमें कलर तो ज़्यादा ही है। हाँ उसमें कलर थोड़ा कम। हाँ हुन जो कलर थोरो घाटो आहे, हिन जो थोरो छिॾो आहे। ऐसा हमारे शौकीन हज़रात के लिए कोई पैगाम बकरियों के हवाले से, शौक़ के हवाले से? शौक़ीन ईंदो त पोइ वरी हुनखे शौक़ु कराईंदासूं। माशाल्लाह ऐसा में कोई आएगा तो मुझे शौक़ करवाएंगे। माशाल्लाह अच्छी नस्ल की बकरियां देंगे उसको। हाँ फर फुलो या को बकरी का वठंदो तो वरी ॾींदासूं। हाँ कोई किड्स या आखिर में आपकी बड़ी मेहरबानी, आप
आपने हमें अपना कीमती टाइम दिया, जी जी। इसके लिए शुक्रिया, थैंक यू।